अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, मुल्क जा सियासी मामला एतिरो त पंहिंजो सरगर्मी रहे थी सियासी मामलनि में जो मुल्क जा जेके इंतिहाई अहम इशूज़ आहिनि उन्हनि ते ॼण चओ त उहे नज़रनि खां वांझल रहनि था, उन्हनि ते नज़रूं नथियूं हुजनि ऐं उहे जेको आहे रोज़मर्रा जे डिस्कशन्स ऐं टॉक शोज़ जो स्पेस नथा वठी सघनि। अॼु बि जेको आहे यकीनी तौर ते सॼी मुल्क जी मीडिया जे अंदरि नवाज़ शरीफ़ जो मामिलो ऐं शहबाज़ शरीफ़ जो जेको आहे क़ाइम मक़ाम सदर थियणु नून लीग जे हवाले सां ऐं मरियम नवाज़ साहिबा जे पारां उनखे मुबारकबाद ॾियणु इहे जेके आहिनि हेडलाइन्स जो सबबु बणिया। पर अॼोके प्रोग्राम में असां इन्हनि समूरनि सियासी जेका चिकताण आहे, सियासी जेका सरगर्मी आहे, सियासी जेका गिमिक्री आहे, उन खां निकिरी करे मुल्क जे हिकिड़े इंतिहाई अहम मसइले ते गुफ़्तगू करणु चाहियूं था। छाकाणि त इहो मसइलो जेको आहे को हिकिड़ी पार्टी या हिकिड़े सूबे या हिकिड़े इलाइक़े जो न आहे, बल्कि इहो हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको मजमूई तरह ते पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि जी जेको आहे मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं उहो मसइलो आहे पाणी जो। तव्हां ॾिठो कल्ह काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे इजलास जे अंदरि सिंध जे पारां जेके मुतालबा रखिया विया जंहिंमें चयो वियो त कराची जे लाइ पाणी ॾिनो वञे अलहदा, उहो बि जेको मुतालबो पंजाब ऐं वफ़ाक़ जे पारां उन ते जेको आहे सख़्तु एतिराज़ कया विया। पर साॻे वक़्तु जेको आहे मुल्क जे अंदरि जेको पाणी जी सूरत हाल आहे उन हवाले सां ॿ चारि शयूं जेके आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त पाकिस्तान जेको आहे वाटर पंहिंजो पाणी जे हवाले सां सॼी दुनिया जे अंदरि इहा स्टडीज़ पियूं ॿुधाइनि असांखे, ऐं ख़ासि तरह वर्ल्ड रिसोर्स इंस्टीट्यूट जी जेका स्टडी आहे उन मुताबिक़ पाकिस्तान 2040 ताईं जेको आहे हिन इलाइक़े जो सभ खां वधीक जेको आहे रीजन जो जेको पाणी जी खोट जे हवाले सां मुल्क थी वेंदो, पर दुनिया जे अंदरि 23 नंबर ते अची वेंदो जे उहे मुल्क जेके पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पर पाकिस्तान जा इदारा जेके आहिनि, ख़ासि तरह पाकिस्तान रिसर्च जेको आहे इंस्टीट्यूट आहे, काउंसिल आहे, बल्कि उन जो चवणु इहो आहे त पाकिस्तान 2025 में पाणी जी खोट खे अहिड़ो मुल्क थी वेंदो जिते ड्रॉट्स यानी पंहिंजो तमामु घणी जेका आहे असां वटि जेका आहे ख़ुश्क साली अची वेंदी। मजमूई तरह पाणी जो मसइलो छा आहे, सूबनि ऐं वफ़ाक़ जे अंदरि छा मसइलो आहे? हाणे त सूरत हाल इहा आहे त मुल्क जे अंदरि न त वाहुनि में ऐं पंहिंजो दरियाउनि में पाणी आहे, न ई असांजा डैम भरिजी सघिया आहिनि। असांजी फसल जेके आहिनि उहे मजमूई तरह ते मुतासिर थियनि पिया। पाणी जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके कमेटियूं ठहियूं, ख़ासि तरह जेका आख़िरी कमेटी ठही जंहिंखे अब्बासी साहिब जी सरबराही में जेका टेक्निकल कमेटी जंहिंखे चयो वञे थो, उन कमेटी जे पारां जेका अब्बासी साहिब जेको नोट हुयो उहो ॾाढो इम्पॉर्टेंट हो, जंहिंमें हुन बिल्कुलु वाज़े लिखियो हुयो त पाकिस्तान जे अंदरि का वाटर पॉलिसी न आहे, छाकाणि त जंहिं वक़्तु लोअर पंहिंजो रिपेरियन यानी सिंध खे पाणी जी ज़रूरत हुजे थी, उन वक़्तु असां डैम भरणु शुरू कयूं था। डैम कहिड़े वक़्तु भरंदासीं, कहिड़े वक़्तु कहिड़नि बुनियादनि ते डैमनि मां पाणी छॾियो वेंदो, उन जे बारे में असां वटि का पॉलिसी न आहे। तंहिं करे उन रिपोर्ट जे अंदरि ॿिया काफ़ी जेके आहिनि पंहिंजो मामला जेके आहिनि उहे डिस्कस थियल हुया। मजमूई तरह ते अॼोके प्रोग्राम में असां पाकिस्तान जे पाणी जो मसइलो, पाणी जो बहरान ऐं उनजी विर्छ जा हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी मारूफ़ मुहक़िक़ साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु, अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। सर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुरैशी साहिबु, पाणी जो मसइलो। हा साईं, पाणी जो मसइलो अॼु बि हिते हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी जेको घणनि ॾींहंनि खां पोइ सिंध गवर्नमेंट खे इहा ॻाल्हि यादि आई आहे त वाटर पॉलिसी हिकु शइ थींदी आहे, हिकु ठाहिजे। उन ते पहुचूं त पहिरियों तव्हां क़ौमी मसइलो पुछियो आहे। साईं हाणे ॾिसो, असां वटि यानी की पाणीअ जे मसइले खे असां मसइलो चवंदा त रहिया आहियूं, पर उन जे हल लाइ असां बि के पॉज़िटिव अञा ताईं के बि जेके स्टेप्स हूंदा आहिनि क़दम, छा आहे जो पाणी असां 50 जेकर तव्हां स्टेटिस्टिकली मां तव्हांखे ॿुधायां, जेका मां सेंसस वाइज़ डेटा कढी आहे त 51 में छा हो, 61 में छा थियो, त 51 में इन करे छा थियो, उहो प्री पंहिंजो इंडस बेसिन क्वांटम्स जेके हुया, इंडस बेसिन ट्रीटी जेका थी, इंडस बेसिन ट्रीटी को अॻु में जेको पाकिस्तान खे पाणी मिलंदो हुयो, पाकिस्तान में पाणी गुज़रंदो हुयो, पाकिस्तान में पाणी अवेलेबल हो, उहो 175 मिलियन एकड़ फुट हुयो। ऐं असांजी जेका सिर्फ़ु आबादी जेका तॾहिं हुई सा हुई 33.8 मिलियन। हाणे इन हिसाब सां
असां जेको असां वटि 6396 क्यूबिक मीटर पाणी हुयो जेकॾहिं क्वांटम में ॾिसो पर पर्सन पर पर्सन ऐं जेकॾहिं घणो हुयो? 6396 ऑलमोस्ट 6400 6400 ऐं जेकॾहिं उहो तव्हां एकड़ फुट में पाणी कढो उन जो कन्वर्ट कयो उनखे त उहो 5.2 एकड़ फुट हुयो असांजे पर माण्हूअ जे लाइ पर ईयर। पोइ छा थियो त इहो न पर ईयर त कोन थींदो, इहो त पाणी 175 त पियो वहंदो आहे, मतिलबु ईअं थोरे ख़तमु न थींदो, इन खे क्वांटम ईअं माना हर वक़्तु हूंदो आहे इहो? हा एतिरो आहे, मतिलबु टोटल पाणी इहो हुयो जेको रिजीम में हूंदो आहे, हर माण्हू लाइ एतिरो पाणी हूंदो अवेलेबल। उन खां पोइ असां वाटर कंज़र्वेशन खे अलावा ॿ ॻाल्हियूं थियूं हिते त 51 खां पोइ असां जॾहिं ट्रीटी कयोसीं त 135 एकड़ फुट पाणीअ ते हथु खयोंसीं। उहो 175 मां 35 विया, 35 तव्हांजा विया, तव्हां वटि बचा 140। ठीकु, हाणे असां अॼुकल्ह जेको बि वर्किंग कयूं था 140 जे हिसाब सां कयूं था त टोटल अवेलेबल हुन में डिस्ट्रीब्यूटेबल जेको आहे सो 104 या 114 जेको असां अकार्ड में विरहायो आहे। बाक़ी 17 जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो, अकार्ड में लफ़्ज़ इस्तेमालु थियो 117 जो। डिपेंडेबल उहा जेका फिगर आहे असां डिपेंडेबल न आहे, अकार्ड में असां जेको 114.37 विरहायो आहे। 3 जेको आहे सो ॿियनि अपर जो आहे उहो डिस्ट्रीब्यूटेबल न आहे, पर 114 117 117 में ज़िक्र। हाणे जेकर तव्हां 140 मिलियन एकड़ फुट पाणी वठो था पिया त हेॾो तव्हांजे अॼु जो इहो पाणी एतिरो ई रहे थो या इहो घटिजे वधियो त, पर इन लिहाज़ खां पॉपुलेशन तव्हांजी वञी बीठी अॼु 208 मिलियन, 8 मिलियन जी जाइ ते 208 मिलियन, माना 6 तव्हांजी पाणी वधी वई, पाणी तव्हांजो उहो घटिजी वई आहे 25%। हाणे जेको केरु चवनि था त मां जेका वर्कआउट कया फिगर साबित थिया 829 क्यूबिक मीटर, 6400 जाते 800 ते अची 829 मीटर क्यूबिक मीटर। हाणे 829 क्यूबिक मीटर माना तव्हां वाटर स्केयरसिटी में लीड कयो, हज़ारो घटि थियो तव्हां वाटर जे स्केयरसिटी में अची, पोइ जेको पोइ वरी पोइ ॾुकर वारी सूरत थींदी, हाणे जेका शॉर्टेज वारी सूरत आहे। माना असां वाटर स्केयरसिटी में ऑलरेडी आहियूं ऐं उन अॼु नतीजो इहो आहे त अॼु तव्हांजा डैम्स ख़ाली आहिनि, अॼु तव्हां वटि पाणी कोन्हे। ऐलान थियो आहे त नेक्स्ट वीक को सखर बराज में रुॻो पीअण जो पाणी ॾिबो, सिंध सॼीअ में सभिनी वाहन में पीअण जो पाणी छॾियो वेंदो। मुंहिंजे ख़्याल में इहो वॾे अरसे खां इहो तव्हांजो पाकिस्तान मुंहिंजे सिंध में इहा हालति जेका आहे सा मां भाए थो कुल ॿियो दफ़ो इहा हालति थी आहे। इन खां अॻु में इहा हालति जेका थी सा 2000 ऐं 2001 में थी। अच्छा, जॾहिं असांजी खोट टोटल खोट 41% ते वई, हाणे बि खोट 41% वेंदी। जेकॾहिं तव्हां हफ़्ते में ॾिसो त उन ॾींहुं 49% हूंदी खोट, पर ओवरऑल जेका तव्हां जेका खोट खे मिलायो सॼो जेको पीरियड आहे रबी वारो त तव्हांजी 41% खोट थींदी। दिस इज़ वेरी स्केयर, पर इहो हाणे फ्रीक्वेंटली थींदी रहे थी पई, कॾहिं 36 कॾहिं 33 कॾहिं बि पूरो पाणी हाणे असां वटि कोन्हे। हाणे हिकिड़ो त तव्हां जेको पंहिंजी टॉक में ॿुधायो, हिकिड़ो सबबु असांजी पॉपुलेशन जो ग्रोथ, बेताशा वधण, बेताशा वधण, पर उनखां अलावा ॿिया बि के इशूज़ आहिनि? ॿिया इशूज़ आहिनि त इन खे मैनेजमेंट इशू आहे त असां स्टोरेज करण में नाकाम थिया आहियूं। छाकाणि जेको तव्हांजो 114 पाणी विरहायो वियो हो उहो बि स्टोरेज ते बेस करे पियो, अदरवाइज़ तव्हां खे 104 खां वधीक पाणी 104 106 108 खां वधीक पाणी तव्हां खणी कोन था सघो पिया। स्टोरेज हुई, कालाबाग डैम हो तॾहिं 114 विरहायो वियो जेको पंजाब जो स्टैंड आहे, ऐं जेको फैक्ट बि आहे त स्टोरेज वॉज पार्ट ऑफ द प्लान। चओ पढ़ंदो अकार्ड में स्टोरेज लिखियलु आहे। पोइ तव्हां कालाबाग चयो या भाषा चयो, जेकर असांजे 83 में कालाबाग फेल थियो त असांखे भाषा ॾे वञणु खपंदो हो, भाषा ॾे न वियासीं। ॿियो त मतिलबु स्टोरेज न थी जेका रिक्वायरमेंट हुई अकार्ड वक़्तु बे नंबर 1। टियों जेको वॾो फैक्टर थियो त असां वटि जेका स्टोरेज जंहिं ते असां जंहिं नमूने में अकार्ड पियो कयोसीं, जंहिं तरबेला ठहियो असां वटि को 13 मिलियन एकड़ फुट जी स्टोरेज हुई, जम्मू 7 मिलियन एकड़ फुट असां हिन में, छाकाणि जो जेको वर्ल्ड छाकाणि वर्ल्ड बैंक जो जेको चवां त तव्हां हर 10 साल में 2 मिलियन एकड़ फुट तव्हां पाणी लूज़ कंदो। त असां इहो
पाणी लूज़ कयोसीं 13 में असां 8 ते हलिया वियासीं 8 ते जॾहिं सिल्टिंग जे वियासीं करे सिल्टिंग जे करे छाकाणि असां रिजी मेड़ी आहे न 8 ते जॾहिं वियासीं असां त असां 3 में वरी एडिशनल स्टोरेज ठाहीसीं 90s में मंगला खे रेस्टोर कयोसीं पहिरियों मंगला 6 हुयो तरबेला 8 हो हाणे मंगला 7 आहे तरबेला 5 5.5 6 ते बीठो आहे उल्टो थी वियो उहा रेस्टोर करे वियासीं मंगला खे वधाए वियासीं तरबेला खे जेको घटाए वियासीं पर ओवरऑल स्टोरेज अॼु बि असांजी जेका आहे स्टोरेज 1975 खां घटि आहे जेकॾहिं 75 जा फिगर वठंदो त उन में असांखे स्टोरेज अवेलेबल हुई हाणे स्टोरेज अवेलेबल कोन्हे इन जी इम्प्लीकेशन जेका थी ओवरऑल मुल्क में स्केर्सिटी हिकिड़ी ॻाल्हि ते थी वई पर सिंध में इन में सिंध जो डिज़ास्टर सूरत हाल थी वेंदी थी रही आहे छाकाणि जो जेको बि ऑपरेशनल सिस्टम आहे उन में पंजाब सही या ग़लति कोशिशि कंदो आहे त उहो पंहिंजी पूराई करे दरियाई घणे को घणे दरियाई रस्ते सां इन करे जेका मूं वटि हिस्टोरिकल करे डेटा आहे अकार्ड खां पोइ जी डेटा आहे जॾहिं अकार्ड जेको थियो हो तंहिंमें जेको आहे पाणी जेको विरहाए वियो त 49% हो पंजाब जो ऐं 46% हुयो सिंध बलूचिस्तान जो बाक़ी केपी जो हुयो त जॾहिं को वठी अकार्ड खां पोइ 5% वञी केपी के लाइ बचो हा जेको कुल पाणी जेको हुयो कॾहिं बि जॾहिं पाणी थोरो या घणो हुजे कॾहिं बि पंजाब हमेशह 49 खां मथे पाणी खंयो आहे ठीकु शहर खां मथे 85 तव्हांखे ॿुधायां 54 56 90 91 95 96 मां 5 साढ़े 94 56 52 52 54 ऐं सिंध हिन कॾहिं बि घटि तमामु 1 या 2 साल में रुगो पंहिंजो 46 खंयो आहे 80 81 में तंहिंखां पोइ 44 पोइ 45 पोइ 42 पोइ 44 पोइ 40 मतिलबु हमेशह सिंध बलूचिस्तान हमेशह घटि थो पहुचे छाकाणि हुन में 2 टे ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो त रस्ते में जॾहिं हो चवनि था तव्हां इंटेंट ते पाणी तव्हांखे ॾिनोसीं रस्ते में पहुतो चोरी थी वियो या असां ताईं कोन पहुतो या असांजे माण्हुनि उते जांच न कई त भई पाणी निकितो या न निकितो छाकाणि पाणी जेको हलंदो आहे सो हलंदो आहे पंहिंजे हुतां चश्मा खां त चश्मा को पाणी स्टोरेज मेजरमेंट जितो फ़ैसिलो थींदो आहे त चश्मा खां पोइ केतिरो पाणी काॾे वञे थो इंटेंट हुनखे चइबो आहे उहो इंटेंट असां कंदा आहियूं हुतो असांखे रिलीज़ आहे हेतिरो थियो असांजो हिकिड़ो सेटअप ठहियलु हो अॼु कोन 91 खां पोइ त लाहौर में हिकिड़ो एक्सचेंज हूंदो ऐं 3-4 असांजे असिस्टेंट जॾहिं बराजित में वेहंदा पोइ जॾहिं माण्हू असांजो कोई सिंधी माण्हू न वञणु लॻो इहो तव्हांखे मां फ़ख़ुर सां ॿुधाए सघां थो अच्छा हा जाम शादी करे ज़माने में इहो प्रपोज़ल थियो जॾहिं 91 92 93 में कोन उन वक़्तु जाम साहिब जो बाबा ठीकु आहे पोस्ट अपग्रेड कयो स्पेशल अलाउंस ॾियो लाहौर में बंगलो वरितोसीं स्पेशल अलाउंस ॾिनोसीं बोर्ची ॾिनीसीं गाॾियूं ॾिनियूंसीं अॼु बि असांजा माण्हू उते साइड ते कोन्हनि जेके जांच कंदा पाणी केतिरो निकितो आहे सबबु छा आहे त इरिगेशन वारा सबबु आहे त केरु वञे सज़ा आहे न साईं सज़ा हिते माल पाणी छॾे केरु सज़ा करे असल ॻाल्हि इहा आहे अरे हिकु पोस्ट स्टेज ते अबो पूरे इरिगेशन डिपार्टमेंट में असांजो हिकिड़ो बि अफ़सर अहिड़ा ऑफिसर कोन जेको उते वेही करे मॉनिटर कनि जंहिंखे इहो दर्द हुजे जेको जॉब सां सिंसियर हुजे जेको पंहिंजे प्रोफेशन सां भई ठीकु आहे तव्हां हिकु पनिशमेंट पोस्ट आहे त ॿी साल बदिलायो को सिस्टम त रखो न हाणे मां जॾहिं बि इरिगेशन ॻाल्हायां त हो चवंदा त असांजा माण्हू वञनि कोन था वेहनि कोन था पोइ चवंदा त पंजाब खाई वियो भई ठीकु आहे पंजाब जेका खाए थो तव्हां गाज खे ॿुधायो नोट मैसेज कयो त तव्हांजी इंडियन हेतिरी तव्हांजो हेतिरो पाणी हलियो अथव पंजाब तोनसा ते पाणी हेतिरो थो खणे पियो सीजे लिंक में हेतिरो पाणी थो वाहे पियो फलाणे हिते तव्हां कंहिं मोमेंट में बि चोरी करे सघो था न त हिकु जेको आहे पंहिंजो चवनि था त चश्मा खां पोइ जेको आहे जेको असां वटि इहो थिए थो जेके हिननि तमामु वॾियूं हैवी मोटर्स जेको आहे उहो अलॻि आहे उहो अलॻि आहे त उन में बि उहो बि जेको आहे सो वन हैज़ टू प्रूव इट छाकाणि आहिनि त सयूं केरु थो खणे काॾे थो वञे कंहिंजे हिसे में थो वञे असांखे गुडू ते पाणी केतिरो मिलणु घुरिजे मिले केतिरो थो इहा सॼी रिसर्च जो कमु आहे हिकिड़ो वक़फ़ो वठां थो वक़फ़े खां पोइ मोटी अची हिन ते गुफ़्तगू तफ़सील सां करणु चाहियां थो नाज़रीन वठो था वक़फ़ो वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाइण सां गॾु रहिजो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे अंदरि पाणी जेका आहे पाणी जी सूरत हाल जे हवाले सां मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी
जनाब फज़ला कुरैशी साहब असां गॾु अचो त हुन गुफ़्तगू खे इख़्तिताम साईं कुरैशी साहब तव्हां गुफ़्तगू पिया कई त असांजी मॉनिटरिंग माण्हू सिस्टम न कोन्हे मॉनिटरिंग मॉनिटरिंग सिस्टम असां माना असां 91 खां गवर्नमेंट वठी अॼु ताईं मतिलबु त टाइम एंड अगेन जनरल शिकायत आई आहे छाकाणि मां त हाणे कोन लॉग न रखी वेठो आहियां पर जॾहिं मां माण्हुनि खां पुछां थो कंसर्न माण्हू चवनि था त असांजो माण्हू हुते इंजीनियर वेहण लाइ तयारु कोन्हनि जनरल स्टेटमेंट आई आहे उन जनरल स्टेटमेंट खे मां ईअं ई ट्रांसलेट कयां थो त असांजे तरफ़ां पूरो मॉनिटरिंग जो सिस्टम कोन्हे जेको थियणु घुरिजे छाकाणि जो वी शुड बी मोर काशियस छाकाणि असां सफ़र असां था कयूं न त उहो जेको आहे सो सिस्टम जेको ख़ातिर ख़्वाह जेके लफ़्ज़ चइबो उहो सिस्टम कोन्हे पोइ शॉर्टेजिस थियूं पंजाब में बि शॉर्टेज थियूं पर पंजाब है मैनेज्ड हिकिड़ो त हो कंहिं नमूने पाणी कढी वेंदा जीअं मूं तव्हांखे फिगर्स ॾिनियूं पर तंहिंखां पोइ बि हुननि रियलाइज़िंग कंदे जीअं इंडस एक्टिविटी थियो त हुननि वधीक रियलाइज़ कंदे कुझु हुननि खे गवर्नमेंट जी सपोर्ट मिली इस्काप प्रोग्राम शुरू थिया अयूब खान जे ज़माने में असां वटि बि थियो रोड़ी नॉर्थ रोड़ी इस्काप थियो दादू इस्काप थियो फलाणा थिया पर पंजाब हा ट्यूबवेल्स त पंजाब में घणो करे मिठो पाणी आहे त उते 90% ट्यूबवेल मिठे पाणी जा थिया ऐं पोइ उन्हनि वरी प्राइवेटाइज़ करे छॾिया त हाणे जेको पंजाब में जेको ट्यूबवेल जो डेटा आहे 70-71 में उते रुगो 99,000 ट्यूबवेल आहे अॼु पंजाब में जेका 11-12 जी फिगर आहे त 9,55,000 ट्यूबवेल आहिनि हाणे ॿुधायो त 9,55,000 ट्यूबवेल त पंजाब खे जेतिरो पाणी दरिया मां थो खणे ओतिरो पाणी जेको आहे सो तक़रीबन ट्यूबवेल मां खणे थो पियो इन करे पंजाब जी आबादी पंजाब जी ख़ुशहाली पंजाब इज़ नॉट वरिड अबाउट इट फार टिल येट टुडे पर अॻिते हली करे पंजाब लाइ वॾो क्राइसिस थींदो छाकाणि पंजाब जो जर जेको आहे ख़राबु थी रहियो आहे ऐं सख़्तीअ सां ख़राबु थी रहियो आहे उते ओवरड्रा थी रहियो आहे पाणी ठीकु आहे आबादी थी वई आसूदगी थी वई गुरबत घटिजी वई हर शइ पंजाब खे थी पर इहो जेको डिज़ास्टर थींदो दैट विल बी मोर डिफिकल्ट फॉर देम टू हैंडल इट कीअं त हैंडल कनि ख़बर न आहे सिंध में बि शौक़ु थियो पर असां जेको आहे सो 4,000 मां हाणे जेको आहे असां 96,000 ट्यूबवेल जेके ॾिसे कया आहिनि त असां वटि ट्यूबवेल लॻाइण पाण काॾे 96,000 काॾे 10 लख त उहो असांखे ॾहूं थियनि त असां वटि जेको आहे हिकु ॿ MF पाणी खॼे थो पियो पंजाब जेको आहे 40-45 MF पाणी खणे थो पियो इन करे पंजाब जी जेका आबादी आहे जेका एकरेज आहे जेका क्रॉप प्रोडक्शन आहे उन ते को असरु ख़ासि न पियो आहे तंहिंजे करे उहो उनखे करे वेंदो असां लाइ इहो थियो ॿी ॻाल्हि छाकाणि असां जड़ कोड़ो आहे असां पाणी पूरी मेजरमेंट कोन था कयूं टियों जेको असां वटि वॾे मुदे जेको इशू आहे सो पाणीअ जी जेका इंटरनल पाणी अचे थो उन जी विरासत डिस्ट्रीब्यूशन within the province within the barrage systems उहो हिकिड़े क़िस्म जो वॾेरो सिस्टम आहे छाकाणि विच में हाणे ऑर्डर थियो अॼु को 2-3 हफ़्ता अॻु रोड़ी ऐं नारा कैनाल को सवाइ सभिनी जो पाणी बंदि करे छॾियो ड्रिंकिंग वाटर जो बसि छो पाणी शॉर्टेज हुई न रोड़ी ऐं नारा कैनाल ते छो रोड़ी ऐं नारा कैनाल ते सभिनी भोतारनि जूं ज़मीनूं रोड़ी ऐं नारा कैनाल ते जेके तव्हांजे सिंध जा जेका MP जी लिस्ट ॾिसंदव त लेफ्ट बैंक ते ऐं सभु असर रसूख़ वारा माण्हू सभु लेफ्ट बैंक ते नारा ते ऐं रोड़ी ते इहो सखर बराज लाइ हो सखर बराज ऐं कोटड़ी में मिलियो रोड़ी कोटड़ी में त पाणी पंहिंजो इहो असांजी गुड्डू में त हाणे उते मतिलबु आहे त राइस जे थोरे घणो हूंदो आहे हिन महिल त गुड्डू त घणो करे नॉन पेरिनियल सिस्टम आहे न सियारे में उते रुगो पाणी हूंदो आहे मुख़्तसिर जेको वेंदो आहे बलूचिस्तान लाइ पर हीअ पंहिंजो घोटकी फीडर वग़ैरह जेको घोटकी फीडर किथे वेंदा आहिनि सियारे में दे आर नॉमिनल वाटर सियारो अच्छा पर हीउ जेको ऑर्डर जेको सखर बराज लाइ हुयो ऐं हाणे जेको आहे सो सिंध जे सभिनी वाहन ते ऑर्डर आयो आहे त 3 या 4 मार्च खां पोइ पाणी रुगो पीअण वारो पाणी छॾियो माना असांजी क्राइसिस सूरत हाल हिते वञी पहुती आहे लकली ख़रीफ़ त असांजो निकिरी वेंदो कणिक सां तक़रीबन तयारु आहे चोथों पाणी न बि आयो ख़ैरु आहे असांजो इशू थींदो वरी ख़रीफ़ जी बुआई माना पोखाई ख़ुशूसन जेकॾहिं कमंद पोखियूं था असांखे खुटीअ खयूं जेकॾहिं कमंद पोखियूं था त उहो कोन्ह थींदो नंबर 1 उहो सुठो थींदो तंहिंखां पोइ जेके भाॼियूं जेके थींदियूं आहिनि जेके तव्हां मिर्च पोखिया थिया या तव्हां बसर जेको फ़सुलु वरी पोइ अॻिते हली करे हिनखे शायदि पंहिंजो ओॾे चेट चइबो आहे त इहो जेको चेट आहे जेके फ़सुलु थिया आहिनि भाॼियुनि वाॼियुनि जा उन में प्रॉब्लम थींदो ऐं तंहिंखां पोइ जेकॾहिं अप्रैल ताईं मई ताईं सूरत हाल न सुधरी त तव्हांजी कपह जो प्रॉब्लम थींदो मतिलबु वी सी ऑलवेज द प्रॉब्लम मतिलबु तव्हां चओ था त न मुल्की सतह ते वाटर जी का पॉलिसी आहे न असां वटि सूबाई सतह जेका पॉलिसी जेका ठही हुई सा अञा ताईं फाइनल कोन थी आहे पर पॉलिसीअ खां वधीक इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि आहे
पॉलिसी हिकिड़ो पाणी तव्हां विरहायो त विरहाइण वारो इशू आहे गवर्नर जो इशू त पॉलिसी में भले तव्हां विझो पर हिन वक़्तु त इमीडिएट इशू इहो आहे न त शॉर्टेजिस कीअं शेयर कजनि जॾहिं तव्हां चओ था त सभु शॉर्टेज शेयर थियनि न त उहे शॉर्टेज बि विदिन प्रोविंस बि त शेयर थियनि न हिते इन सिस्टम खे सॼे जे लाइ तव्हां वटि सिंध इरीगेशन एक्ट आहे जंहिंमें सॼा लिखियल आहिनि छाकाणि कंहिं माण्हू मूंखे ॿुधायो त भई जेको नारा कैनाल ऐं कमांड नारा ऐं रोड़ी इहे ॿ कैनाल आहिनि जेके सम्झो त सखर बराज जो अधु पाणी इहे था खणनि पिया वॾा बि आहिनि वॾा आहिनि हिकिड़ो आहे सम्झो त 20 बिलियन क्यूबिक मीटर ॿियो आहे 9 बिलियन क्यूबिक मीटर न हिकिड़ो आहे 11 ॿियो 9 पोइ कॾहिं 10 करे इहे ॿई कैनाल 20 बिलियन क्यूबिक मीटर पाणी खणंदा आहिनि माना 16 मिलियन एकड़ फुट इन में चऊं त 1/4 जो जेको आहे सो चोरी मां लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां अनपार्लियामेंटी आहे इन में मिसमैनेजमेंट आहे डिसएप्रोप्रिएशन आहे जंहिंमें मोगा लॻल आहिनि वॾा वाटर वॾा थियल आहिनि लिफ्ट जूं मशीनियूं लॻल आहिनि ऐं डायरेक्ट आउटलेट लॻल आहिनि इन जे रस्ते इहो पाणी जेको आहे सो खुर्द बुर्द खणी चई सघो था चोरी नथा चई सघो ऐं उहो जेको आहे सो अध खां वधीक कालाबाग डैम जो अध खां वधीक पाणी आहे जेको साहिबु जेको मूंखे जेको सिंध जे अंदरि गवर्नेंस जे हवाले सां ॻाल्हायूं था त इरीगेशन इंतिहाई अहम मामिलो आहे मुंहिंजो वज़ीर न आहे सम्झो वज़ीर माना का शइ हूंदी न वज़ीर कोन्हे फाइनेंस जेको आहे इंतिहाई अहम मसइलो आहे जॾहिं तव्हां जेको आहे पंहिंजो हुननि सां ॻाल्हायो था पंहिंजो वफ़ाक़ सां ॻाल्हायो था माण्हू हुजे जेको 24 कलाक हुन ते तयारी कंदो हुजे उहो CM साहिबु पाण वटि रखी वेठो आहे इरीगेशन जो मामला जेके आहिनि मिसाल तौरु जीअं कल्ह CCI में इहो डिस्कशन थियो ज़ाहिर आहे को वज़ीर हुजे हा त उन ते काफ़ी प्रिपरेशन न पर इन खां अॻे प्रिलिमिनरी मीटिंग कबियूं न हिक ॿिए मां हिक ॿिए फेथ कबी आहे हिक ॿिए खां अॻु में वञी ॻाल्हाइबो आहे न पंहिंजो ग्राउंड ठाहिबो आहे त असांजे सॼे सिस्टम में रहिया आहियूं न 20 साल बढ़िया आहियूं असांखे सिंध जा इहो सिस्टम हूंदो आहे हिकिड़ो असां वटि कोन्हे ब्यूरोक्रेट्स तव्हांजा जेके अननोन आहिनि इहे ॿिन्ही खातनि में सिंधी सेक्रेटरी कोन आहिनि हुनखे सिंध जी ख़बर ई कोन्हे हुननि कॾहिं ॾिठो ई न हुनखां तव्हां पुछो रबी कहिड़ी थींदी आहे ख़रीफ़ छा थी आहे तोखे कोन ॿुधाईंदा हुन खां पुछो त MF छा थींदो आहे CBM छा थींदो आहे क्यूसेक छा थींदो आहे न ॿुधाईंदा ऐं इहे माण्हू तव्हांजो केस डील कंदा ॿई यूनिट त आहिनि वाटर जा पर हुनजो छा मसइलो आहे हुनजो छा न पर इवन तव्हांजो सेक्रेटरी इरीगेशन जेको आहे सो टेक्निकल न आहे हो त तव्हांजा थिया मैक्रो लेवल ते वॾे लेवल ते फाइनेंस ऐं उहे ॿई लोकल न आहिनि ॿिन्ही खे दर्द कोन्हे सिंध जो छो हुजे वाह हुनजो स्टेक कोई कोन्हे हुनखे पंहिंजो हुनजो कंटेक्ट ई कोई कोन्हे ज़मीन सां इहे ॻाल्हियूं केरु रियलाइज़ कंदो इहे ॻाल्हियूं तव्हां कीअं कंदो गवर्नेंस किथे 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 धातु विझंदव छाकाणि जो इरीगेशन डिपार्टमेंट जेके तव्हां ॻाल्हि था कयो पिया त इरीगेशन डिपार्टमेंट में जो मां तोखे जेके ख़र्चु ॿुधायां त 9-10 में डेवलपमेंट जो हुयो 5 अरब नॉन डेवलपमेंट 5.5 अरब कुल 10.5 अरब इहो 10.5 अरब 12-13 में थी वियो 22 अरब 5 खां 10 खां 22 अरब हा विदिन 3 इयर्स तंहिंखां पोइ 16-17 जा रिवाइज़ एस्टिमेट्स 61 अरब 48 अरब डेवलपमेंट 13 अरब नॉन डेवलपमेंट 61 अरब ज़मीन उहो ई पाणी उहो ई 20 चीफ इंजीनियर अॼु 20 चीफ इंजीनियर आहिनि मूंखे कल्ह ॿुधी मूंखे हैरानी थी वई त एॾा हा 20 ॿुधायो 20 चीफ मुख़्तलिफ़ खातनि जा 2 डेवलपमेंट जा सखा बैराज जा 2 चीफ इंजीनियर हिकिड़ो खॿे जो हिकिड़ो सॼे जो टॉप हेवी डेवलपमेंट प्रोग्राम जेको 5 अरब जो सो 48 अरब थी वियो ऐं हिन साल 37 आहे पर इहो बि 50 अरब ते हलियो वेंदो हीउ जेको 7,000 फिगर मां तव्हांखे हिन साल जी ॾिनी आहे ख़र्चु जॾहिं पूरो थींदो रिवाइज़ फिगर जॾहिं इहो 60 अरब हूंदो तव्हांखे लास्ट टाइम मां पाण रिव्यू में ॿुधायोसीं तव्हांखे त जेको अलोकेशन आहे जेको वधीक ख़र्चु थो थिए माना पैसो प्रॉब्लम कोन्हे पर हिसाब किताब कंदा तक़रीबन वञी ईअं ई बीहे थो न जेको पर आई हैव टू करेक्ट इट मूंखे 20 या 10 ॿुधायो पर जेका 10 चीफ इंजीनियर बि मुंहिंजे खे 10 खां मथे आहिनि कल्ह येस्टरडे आई वॉज डिबेटिंग दिस थिंग पर विथ ड्यू रिस्पेक्ट अॻे असांजे ज़माने 5 चीफ इंजीनियर हूंदा एरिया इहा ई हूंदी सिस्टम इहो ई हूंदो इन जो पॉपुलेशन सां वास्तो कोन्हे इन जो वास्तो आबादीअ सां माना क्रॉपेज सां इन जो वास्तो क्वांटम वाटर उहो साॻियो ई आहे त पोइ 10 या 20 चीफ इंजीनियर छा न अॻे त तव्हां ॿुधायो था 175 जॾहिं पाकिस्तान में ईंदो त ज़ाहिर सिंध जो
शेयर बि त वधीक हूंदो न। हा, 51 जी ॻाल्हि ख़तमु असां थियो कयो न था। साईं। सिंध जो शेयर त उहो घटिजी वियो न। सिंध जो शेयर जेको आहे सो स्टेट अवे सिंध जा 15 MF इन मां घटिजी विया। त उहा ई ॻाल्हि आहे त सिंध जा 15 मिलियन पर मां एकड़। त पंहिंजे 91 जॾहिं असां मां सिंध छॾी आहे एज़ एडिशनल चीफ सेक्रेटरी, त उन वक़्तु बि 5 चीफ इंजीनियर हूंदा न। त हाणे 10 या 20, त मतिलबु त उहा डबल ख़र्च मूं ज़ाहिर आहे न साईं। नॉन डेवलपमेंट जे 27 अरब तव्हांजो ख़र्चु आहे, त छा ते थियो थिए? पर डेवलपमेंट जो क्वांटम बि तव्हां ॿुधायो था त 50 घटि में घटि 48 तव्हांजो 50। हा 10 पंहिंजो 5 में जेको आहे सो हाणे 50-60 अरब थिया। पर ओॾो छा थियो थिए, रेवेन्यू कोन थी अचे पई। वाटर रेट या जेका रेवेन्यू थींदी आहे उहा जेका हुई सा हुई, उहो बजट में रखंदा आहिनि। हर बजट तव्हां पढ़ंदव त उन में 500 या 600 मिलियन हूंदी आहे वाटर रेट जी रेवेन्यू। उहा कॾहिं बि 250-300 खां मथे न थी आहे रिवाइज़ एस्टिमेट्स में। उहे कंस्टेंट घटि बि थी अचे। ख़र्चु वधंदो थो वञे, घटिजी बि अचे। मैनेजमेंट जी हालत तव्हांजी इहा जेका तव्हां ॾिठी आहे, माना क्रॉपेज बि असां वटि वधीक एरिया अंडर कल्टिवेशन न आई आहे। घणी न आई आहे। नो एरिया असांजी वधीक क्रॉपेज जी कोन अची सघी आहे अनफॉर्चुनेट, छाकाणि असां वटि पाणी कोन्हे न। ॾिसो न पोइ एरिया ख़र्चा छा लाइ? माना ही इंजीनियर, ही ब्यूरोक्रेसी, ही जेको आहे, ही एक्सपेंस साईं, असां कयूं था ॾिसो पिया, छा जे लाइ? गाॾियूं पेट्रोल पघारूं, न न, पर ख़ुदि डेवलपमेंट छा जी डेवलपमेंट कयूं था पिया? उहे जेका सिलेक्टेड स्कीम्स आहिनि न जिते डेवलपमेंट थिए थी पई। मिसाल तौरु तव्हांजा 20 अरब रुपया लाइनिंग ते ख़र्च थी विया कंहिं पर्टिकुलर हिकिड़े इलाइक़े वर्ल्ड बैंक में। जो कर्ज़ ॾिनो। इहे वर्ल्ड बैंक जा त कोन पैसा, पंहिंजा पैसा, IDP जा पैसा। अच्छा। वर्ल्ड बैंक जा पैसा बैरेजिस जे इम्प्रूवमेंट ते ख़र्च थियनि था पिया। गुटू कुटू बैरेज इम्प्रूवमेंट थिए पई, सखर जी पाइप लाइन में आहे, उहे इम्प्रूवमेंट ते वर्ल्ड बैंक जे पैसा होॾे था। सखर बैराज जी तव्हां ॻाल्हि कई, सखर बैराज जो मामिलो छा आहे? चवंदा त बैराज लास्ट टाइम बि पाण हिते डिस्कस कयोसीं त बैराज नहीं ठहंदी। न, बैराज नहीं कोन ठही सघंदी, जेको उहो पॉसिबल ई कोन्हे का बैराज इज़ ऑल राइट। रुगो हुननि जो जेको फ्लो जो सिस्टम आहे उनखे रेगुलेट करिणो पवंदो। जेको आइलैंड्स आहिनि कुझु विच में अची विया जेके रोकिया आहिनि, जेके पोइ उहे उन ते पोख थींदी आहे। सखर बैराज जे पेट में आइलैंड्स आहिनि, उनखे पाणी जी रेगुलेशन में जेको आहे सो प्रॉब्लम थो थिए पियो। पाणी जा उन सखर जा 12 दरवाज़ा बंदि आहिनि। ठीकु आहे साईं, 60 में 12 बंदि आहिनि। उनजी कैपेसिटी जेका आहे 14 मिलियन जे बदिरां 10-12 मिलियन ते बीठी आहे क्यूसेक्स ते। त उनखे जेको आहे सो इम्प्रूव करिणो आहे। बाक़ी जेके थोरो घणो कमु करणु, सखर बैराज ऑलरेडी असां गेट रिप्लेस करे चुकासीं, मेजर रिपेयर्स थी वियूं। न, पर लास्ट टाइम जेको पाण हिते गुफ़्तगू कईसीं त हिकिड़ी कंहिं फर्म खां स्टडी उहो थियो, उहो स्टडी अञा हले पई, स्टडी थियूं आहिनि, पर स्टडी ते डीसिल्टिंग जे हवाले सां इहो थियो त डीसिल्टिंग वारी ॻाल्हि जेका आहे उहा वधीक बहितर आहे। उन अलाइनमेंट ठीकु करणी आहे, जेको आइलैंड आहे उनखे ठीकु करिणो आहे, रेगुलेशन खे ठीकु करिणो आहे ऐं रिपेयर मेंटेनेंस प्रॉपरली करणी आहे। पैसा न आहिनि खाइणा। पर जेकर नथा थियनि, पैसा ख़र्चु कोन था थियनि, त पोइ इहो ई नतीजो ईंदो। तव्हां ॻाल्हि कई, मां क्रॉपेज जे वर्सेस जेकर मां मज़ेदार फिगर जो वर्कआउट कयूं त इन लास्ट 66 ईयर्स, गुज़िरियल 66 सालनि में जेका मां कयो आहे त राइस ऐं वीट एरिया, जेका सीरियल क्रॉप न, त राइस ऐं वीट एरिया जो जेको अंडर क्रॉप पर रूरल फैमिली, पर मां रूरल फैमिलीज़ करे, रूरल पॉपुलेशन करे उनखे मां डिवाइड कयो आहे साइज़ ऑफ हाउस होल्ड सां। त रूरल फैमिली जेका आहे उनजो जेको आहे असां घटिजी 4.6 खां 1.12 थी वई, एरिया घटिजी वई। माना फैमिलीज़ वधी वियूं, एरिया कम तक़रीबन ओतिरी रही। तंहिंजे करे उहा जेका एरिया जेका पर फैमिली जेका 4.7 हुई, माना 1.12 ते अची वई। एकड़ पर फैमिली अॻे हुई 4.7, हाणे थी 1.12। अच्छा। ऐं जेका प्रोडक्शन जेका आहे उहा जेका प्रोडक्शन मूं फिगर्स वरितियूं उन्हनि ईयर्स जूं, हिते मुंहिंजी सॼी रन थियल आई आहे 61, 62 सभु। त मां रुगो सिलेक्टेड ईयर्स थो तव्हांखे ॿुधायां त जेको पहिरियों जेके 51 में असांजी जेका वाइस ऐं प्रोडक्शन पर फैमिली हुई 1402 किलोग्राम, मतिलबु राइस ऐं वीट गॾियल। अच्छा, 1402 kg। ऐं उहा जेका आहे सा हाणे जेका आहे सा वञी बीठी आहे, उहा कांस्टेंट रही आहे। उहा जेका आहे सा घटी कोन्हे, छाकाणि उनजी प्रोडक्शन कंहिं नमूने वधी आहे। पर क्रॉप्ड एरिया जीअं मूं तव्हांखे ॿुधायो इहा जेका त घटिजी वई आहे। ऐं ओवरऑल क्रॉप्ड एरिया जेके तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां, प्रोडक्शन में छा करे, प्रोडक्शन में जिदत आई आहे, पर क्रॉप्ड एरिया पर रूरल फैमिली रिड्यूस फ्रॉम 11.85 to 1.87। ओवरऑल क्रॉप्ड एरिया जेका सिंध जी ही डिवाइडेड बाय नंबर ऑफ फैमिलीज़, माना रिड्यूस इंक्लूडिंग रूरल अर्बन सब मिलाए। न सिर्फ़ु रूरल फैमिली, छा एग्रीकल्चर वापसि उहे आहिनि। उन्हनि जी 11.85 मां 1.87 ते अची वई।
माना 12 एकड़ मुर्गो 2 एकड़ हाणे बचा आहिनि पर क्राउड फैमिलीअ ते माना डिपेंडेंसी जेका आहे सा उन एरिया अवेलेबिलिटी एरिया घटिजी वई इन जो नतीजो थियो गुरबत सिंध में वधी वई पाणी घटियो इंटेक घटियो एकरेज घटी आबादी वधी इन जो सॼो असरु पियो अची इन ते त हाणे जेके बि तव्हांजो इंडिकेटर अचनि था असां हाणे 3 नंबर ते माना लास्ट टाइम वक़फ़ो वठंदो पोइ गुरबत जे इंडिकेटर्स ते हलूं था नाज़रीन वठूं था वक़फ़ो वापसि प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था असां गॾु रहजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे अंदरि मजमूई तरह ऐं सिंध जे अंदरि ख़ासि तरह पाणी जी जेका सूरत हाल आहे उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ आहे मारूफ़ टेक्नोक्रेट अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब असां गॾु नज़र अथनि गुफ़्तगू खे अॻिते वधायूं जी कुरैशी साहिब सो ये तव्हांखे लास्ट टाइम बि तव्हां चयो पिए त सिंध जे अंदरि जेका रूरल फैमिलीज़ आहिनि उन जो जेको पर एकड़ जेको पर फैमिली जेको एकड़ेज हुई घटिजी वई उहा जेका हुई उहा 11 खां घटिजी 1.8 ते अची वई आहे ठीकु आहे न पर प्रोडक्शन वधण जे करे थोरो 1402 kg जेको आहे उहो त वञी बीठो आहे पर गुरबत सिंध जे अंदरि जेका आहे उहा वधी आहे तेज़ी सां उन जो बि इहो ॿुधायांव जेका पर अवेलेबिलिटी सां पहिरियों वधी आहे यानी की 2000 थी वई जेका असांजी जेका केजी पर हाउस होल्ड 280 में 80 खां पोइ उहा उन में डिक्लाइन ट्रेंड आहे अच्छा हाणे पोइ 1785 पोइ थी वई 1588 उहो त आबादी जो जेको आबादी वधंदी वई वधंदी न ॿारहाड़ीअ में जेको आहे सो आबादी ॿारहाड़ीअ में बि त वधी न पर प्रोडक्शन ओतिरी न वधी इन करे घटि इन करे मेल न्यूट्रिशन जो इशू पैदा थियो आहे जे तव्हां 280 ताईं कोन हो जीअं मूं तव्हांखे चयो 80 मां जेका आहे सा 2093 ते वञी पहुती जो प्रोडक्शन तव्हांजी वधियो पाणीअ जा इशूज़ घटि आहे आस्ते आस्ते आबादी वधी पाणी घटियो 98 में 1785 थी वई ऐं तंहिंखां पोइ हाणे जेका आहे 1588 आहे माना इहा इंटेक जेको आहे सो ॿार लाइ अवेलेबिलिटी आहे फूड बि घटी सीरियल्स जी ऐं जॾहिं ज़मीन बि घटी फूड बि घटियो तव्हां जानवर घटि रखंदव तव्हां वटि माल घटि हूंदो तव्हांजी आबादी यू लीडिंग टू मोर पॉवर्टी इन जे करे गुज़िरियल 5 सालनि में सिंध जेको आहे सो केपी खां वधीक ग़रीब थी वियो आहे अच्छा जेका लास्ट NFC हुई उन में केपी खे सूबो 2 नंबर ग़रीब करे सूबो पहिरियों नंबर बलूचिस्तान हो 2 नंबर ग़रीब सूबो उनखे वधीक पैसा ॾिना विया पर हाणे जेकर तव्हां हीअ NFC जेका थिए थी अॼु या सुभाणे या नेक्स्ट NFC में त केपी जेको असां खां अमीर आहे हर इंडिकेटर में बलूचिस्तान खां पोइ सिंध ग़रीब आहे माना उहा गुरबत वारा पैसा सिंध खां मिलंदा प्लस पॉइंट ऐं उहा गुरबत असांजी सिंध अर्बन सिंध रूरल ॿिन्ही में वधी आहे इहे सभु फिगर्स लेटेस्ट फिगर आहिनि जेके पंजाब इकोनॉमिक रिसर्च इंस्टीट्यूट जा आहिनि ऐं जेका मल्टीपल पॉवर्टी इंडेक्स जेका 1516 जी आहे उन में सभु इहे फिगर आहिनि उहे छा था ॿुधाइनि फिगर्स उहे ॿुधाइनि था त पाकिस्तान जी ओवरऑल जेका पाण रूरल ते था ॻाल्हायूं अर्बन ते कोन था ॻाल्हायूं त रूरल पॉवर्टी जेका पाकिस्तान जी हिसा ही चयो हाणे हिन पॉवर्टी जा 4 इंडिकेटर्स आहिनि हा मल्टीपल जेका एजुकेशन हेल्थ एसेट्स ऐं यूटिलिटीज़ त इन हिसाब सां पाकिस्तान में 54.6 सैकड़ो माण्हुनि खे इहे फैसिलिटीज़ चङी तरह मुहैया न आहिनि पंजाब में 43 आहिनि केपी में 57.8 आहिनि सिंध में 75.5 ऐं बलोचिस्तान 86.6 माना इहा आहे खोट एतिरी 86 जी खोट आहे बलोचिस्तान इन 92 में 86.6 माण्हू इन खां महरूम आहिनि यार घटि न आहिनि ऐं सिंध में जेके आहिनि 75.5 आहिनि ॿारहाड़ीअ में मां सॼो ज़िक्र माना 75% ॿारहाड़ी जी आबादी जेका आहे उहा गुरबत जी लकीर खां हेठि इन इंडिकेटर्स मुताबिक़ 75% छाकाणि जो तइलीम कोन्हे न तइलीम जो वॾे में वॾी वेटेज आहे 45 तइलीम में तव्हां जॾहिं पाण तव्हां चओ त तव्हांजा 2 करोड़ ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि त उहे वेटेज तव्हांखे न मिलंदी पूरे मुल्क जे अंदरि न कोई साहब 2.5 करोड़ पूरे मुल्क जे अंदरि 70 लख तव्हां वटि बि कुझु चवनि था 70 लख जे हवाले सां पोइ जॾहिं तव्हां वटि 70 लख माण्हू ॿाहिरि आहिनि त उनजो इफेक्ट इहो थींदो न हेल्थ फैसिलिटी तव्हांजो ॿारहाड़ी में घणे भाङे कोन्हे रोज़ दाऊं था कयो पिया उन जो पॉइंट आहिनि न एसिड्स कहिड़ा हूंदा एसिड जे बेस ते गऊं मकरी आहे इन करे 10 मार्कूं एसिड जूं आहिनि पर वेटेज त हिन 2 शयुनि जी आहे न ॿिनि जी तव्हां नापी ॾा
गऊं बकरी बि हाणे जेका तव्हां पहिरीं ॿुधाई कंडीशन त गऊं बकरी बि हाणे किथे माण्हू वटि आयो गऊं बकरी जो तस्वर जेको आहे आम तरह ते हा कुझु इन्हनि इलाइक़नि थर बसि हाणे ॾिसो न उहो छा आहे जो असां कर्ज़ु वठी माण्हू पालीनि था पोइ ईंदड़ ते विकिणनि था मिड़े अहिड़ो थोरो धंधो हले पियो त हाणे इहा जॾहिं हिते पावर्टी सूरत पर ओवरऑल जेका मां तव्हांखे जेके चवां थो त पावर्टी ॿियो जेको इंडिकेटर जेको आहे सो जेको हाणे पंजाब कढियो आहे त 2008 ऐं 2008 9 14 15 जी भेट कई आहे त जेके 10 पूरे माना ज़रदारी जो दौर ऐं 14 15 माना हाणे जेका लेटेस्ट डेटा त पंजाब में पहिरियों 10 डिस्ट्रिक्ट जी मां ॻाल्हि थो कयां त पंजाब जे 10 ग़रीब तरीन डिस्ट्रिक्ट जेके मुल्क में हुया तंहिंमें 4 ख़ैबर पख्तूनख्वा में आहे ऐं 6 जेके आहे बलूचिस्तान में आहे सिंध पहिरियों 10 में कोई बि ग़रीब डिस्ट्रिक्ट न को पंजाब हो न को पंजाब हो हाणे इन 5 साल में छा थियो आहे त पंजाब में कोई बि ग़रीब डिस्ट्रिक्ट कोन्हे 10 में सिंध में 2 थी विया ख़ैबर पख्तूनख्वा मां अॻिते लिया थो ख़ैबर पख्तूनख्वा में वरी चइनि जे बदिरो 2 थिया मुंहिंजा घटिया जीअं मूं चयो न ख़ैबर पख्तूनख्वा असांखां वधीक घटियो ऐं बलूचिस्तान उते ई रहियो छा सिंध बलूचिस्तान जो गवर्नर्स वग़ैरह साॻी आहे पर मां जॾहिं 20 ते अचां थो त वधीक ॿी सूरत हाल आहे 20 में पंजाब में रुॻो हिकिड़ो ज़िलो ग़रीब हुयो पहिरियनि 20 में ऐं सिंध में कोई ज़िलो ग़रीब कोन हो उन वक़्तु 94 9 में ख़ैबर पख्तूनख्वा 8-9 में सिंध जी सूरत हाल पंजाब खां बहितर हुई पंजाब खां बहितर हुई छाकाणि त पंजाब जो 20 हुयो 20 में हिकिड़ो हुयो 20 में बहितर मतिलबु पंजाब जा हेॾा ज़िला आहिनि पर उनजो हिकिड़ो हुयो असांजो को बि ज़िलो ज़िलो गुरबत में कोन हो ख़ैबर पख्तूनख्वा जा 9 हुया ऐं बलूचिस्तान जा 10 हुया माना जीअं मूं तव्हांखे वेटेज मिली टॉप 20 में द पुअरेस्ट 20 में जॾहिं त असां 14 15 में अचूं था पिया त पंजाब जो हिकिड़ो ज़िलो नील थी वियो उहो ख़तमु थी वियो सिंध में 6 ज़िला थी विया रिटन डेटा आहे रिपोर्ट आहे मूं वटि सिंध में 6 ज़िला गुरबत में अची विया हाणे मां तव्हांखे नाला ॿुधायां थो ख़ैबर पख्तूनख्वा 9 में 5 थी विया उहो साॻियो मुंहिंजी फिरासफ़ी हले त ख़ैबर पख्तूनख्वा पहिरें वार्ड में अमीर थी वियो बलूचिस्तान उते जो तुर 10 जा 9 थिया बलूचिस्तान उहो हाल कोन्हे जेके असांजे ज़िला सभई जेके आहिनि से टेल एंडर आहिनि जिते पाणीअ जी टेल आहे जेके मां हिनखे वाटर सां रिलेटेड थो कयां थरपारकर उमरकोट ठट्टो सुजावल कश्मीर त टेल न आहे छो कश्मीर बि कुझु इलाइक़े में तव्हांजी गुरबत तमामु घणी आहे पाणी जे टेल जी तरह पाणी त हे 4 पाणी टेल थियनि पर होॾे पाणी कोन्हे हुते देयर आर सर्टेन इशूज़ त इहे 6 ज़िला जेके बीठा से गुरब थी विया ठट्टो सिजावल उमरकोट टंडो मोहम्मद खान हा ऐं इहे हाणे टंडी मोहम्मद ख़ान जी बि मुंहिंजी अॼु जॻह टंडो मोहम्मद हर रिपोर्ट में मां ॾिसां थो टंडो मोहम्मद ख़ान आहे पर टंडी मोहम्मद ख़ान माण्हू चवंदा मां विज़िट कोन कयो आहे त उते तमामु घणी डिफरेंसिस आहिनि किन सफ़ा माण्हू सफ़ा ग़रीबनि के वरी वॾा अमीर आहिनि त इहे जेके इंडिकेटर्स जेके बि अचनि था पिया ऐं रिचेस्ट में बि थियो त ॿुधायां तव्हांखे ज़रूरु रिचेस्ट जो त ज़ाहिर असांखे ख़बर त पए त असां रिचेस्ट में पंजाब में 98 में 7 हुया 10 में 2 सिंध में हुया हिकिड़ो केपी में हुयो बलूचिस्तान जो कोई बि रिचेस्ट में कोन्हे 14 15 में पंजाब जा 8 थी विया 7 में ऐं सिंध जो 2 में 1 थी वियो हाणे कराची पंहिंजी पोज़ीशन रखी ॿियो जेको ज़िलो बि हुयो अमीर जेको बि हुयो सो 1 थी वियो केपी में 1 रहियो बलूचिस्तान में निल रहियो जॾहिं अचां 20 ते अचूं था त पंजाब में 15 डिस्ट्रिक्ट अमीर हुया 8 9 में सिंध में 3 हुया केपी में 2 हिते पोइ जॾहिं वरी अचूं त 14 15 में त सिंध जा 3 ज़िलनि 20 में 3 ज़िला जेके अमीर आहे तंहिंमें बाक़ी वञी 1 बचियो 2 वरी भेट हलिया निकिरी माना कराची खां छॾे बाक़ी सॼे हंधि इहा आहे ऐं केपी जेको आहे सो 2 में 4 ज़िला अमीर थी विया त इहे जेके बि इंडिकेटर्स अचनि था पिया त इन में 2 शयूं ज़ाहिर थियूं थियनि हिकिड़ो पाणी पंहिंजे जाइ ते आहे बेसिकली आहे मेल डिस्ट्रीब्यूशन ऑफ रिसोर्सिस जेके असां इलीट कैप्चर चऊं था उहो पाणी बि लीड कैप्चर थो करे पाणी बि लीड कैप्चर थो करे जॉब्स बि मार्केट्स थो करे एजुकेशन जा जेके रिसोर्सिस आहिनि उहे बि उहो करे थो ठीका बि उन्हनि खे मिलनि था पिया ॿार बि उनजा सुठनि स्कूलनि में पढ़नि था पिया ठीका बि उन्हनि खे मिलनि था इलीट कैप्चर जेको आहे खंड पंहिंजी मर्ज़ीअ ते विकिणनि था जेकर एक्सपोर्ट करनि था त बि गवर्नमेंट को सब्सिडी वठनि था ऐं जेकर हारीअ को वठनि था त बि उन को फुरे वठनि था पिया माना त जेको एंड ते जेको आहे थियो सो थियो जेको गिरवर जेकर कणिक बि जॾहिं तव्हां ॾिसो था त जॾहिं बारदानो विकामबो आहे या जेके बि कंदा आहिनि त बारदानो सिलेक्टेड माण्हुनि खे मिलंदो आहे बाक़ी जेको वञी मार्केट रेट ते विकिणे
तूं 1300 ते विकिणंदे, मूंखे बारदानो न मिलियो, मां 1100 ते विकिणंदुसि, मुंहिंजी गुरबत धूड़ ख़तमु थींदी। मेजॉरिटी त ईअं थी विकिणे न। ज़ाहिर आहे। साॻी ॻाल्हि साड़ियुनि में आहे त शुरू सीज़न में तव्हांखे कोन थो रेट मिले। साॻी ॻाल्हि कमनि जो अञा ताईं पिटको पिटियो, अॼु बि जेके चवनि पिया कम जा गिरवर से कमेटी आहे त असांखे 160 बि कोन थो मिले। ख़बर ख़ुदा खे 180 हाई कोर्ट जो रेट, सुप्रीम कोर्ट जो रेट, पंजाब जो रेट। त इहे जेके सभु ॻाल्हियूं आहिनि, दे लीड अस टू कंक्लूजन त बाबा वी आर, असां पंहिंजे तहतुल सिराह में वञी रहिया आहियूं। पाकिस्तान जो जेको स्टेट जी जेका हालत आहे सा आहे, उन पंहिंजी जवाबदारी कोन निभायूं, असां बि पंहिंजी जवाबदारी कोन निभायूं। पर उन्हनि समूरनि सर्कमस्टेंसिस जे अंदरि पंजाब गिरो पियो करे, पंजाब गिरो पियो करे, इंटर प्रोविंशियल पावर ॾिसो न, फॉर स्टेट पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी में पूरी कोन थियनि, उन मेजर्स न खयां, इहो सूबनि में एॾो हाणे आहिस्ते आहिस्ते फ़र्क़ु ईंदो वञे। हिकिड़ो सूबो हेॾे थो वञे, हिकिड़ो सूबो सफ़ा हेठि वञे। असां पंहिंजे सूबे में अचूं था त उते जेका एलीट कैप्चर आहे, जेको ॻाल्हियूं आहिनि, जेको एलीट तबिको आहे उहो वरी ईअं थो वञे, ऐं बाक़ी जेका मेजॉरिटी जेका आहे, हिकिड़ा माण्हू जेके 75% रूरल पॉपुलेशन जी जेका आहे मल्टीपल इंडेक्स में गुरबत घटि आहे, घणी आहे। जेकॾहिं तव्हां रुॻो खाधे पीते जेको असां जेका सर्वे कयूं था, उन में 56% थी अचे पई, माना उहा सिर्फ़ु जेको आहे इहो जंहिंमें असां जेको फूड ऐं कुझु एसिड्स वग़ैरह, उहा असांजो जेको स्कोर कार्ड सिस्टम थींदो आहे, जंहिं बेसिस ते जेका आहे BISP हले थी पई, असां जेको कर्ज़ ॾियूं था, जेका असां पियो उन में 56% अचे थी। पर हीअ जेके मल्टीपल आहिनि, जंहिंमें ॿिया इंडिकेटर्स आहिनि सॼे जा, जेका नेशनल लेवल ते UNDP ऐं प्लानिंग कमीशन कई आहे, उन में फिगर्स इहे था अचनि पिया 75%। कुरेश साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो इन प्रोग्राम जे लाइ। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनी तौर ते जेका कुरेश साहिब सां गुफ़्तगू थी आहे, उहा का अहिड़ी न आहे जंहिं ते पाण का ॻाल्हि ख़ुशी जो इज़हार करे सघूं, या का शइ सेलिब्रेट करे सघूं, या उन ॻाल्हि जी तारीफ़ करे सघूं। ऐं आम तरह जेको इहो चयो वेंदो आहे त सिंध जा सूर हर नए ॾींहुं ॿीणा पिया थियनि, उहे अणग अखर जेके कुरेश साहिबु ॿुधाया, ऐं उहे हर हवाले सां जॾहिं 70s सां कंपेयर थो कजे, ॿियो त छॾियो, पर जेकॾहिं 8-9 खां अॼु हिते कंपेयर कजे थो, त हिननि जेको आहे पंहिंजो 5 सालनि जे अंदरि बि सिंध जेको आहे किथे खां किथे वञी बीठी आहे। ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। यकीनी तौर ते इहो सुवालु ज़रूरु थींदो, हाणे जेका इलेक्शन जो साल बि आहे, यकीनी तौर ते इहो असां सभिनी माण्हुनि ते इहो ॻाल्हि अॼु जेका आहे पंहिंजो डिपेंड करे थी, त असां जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं चूंडनि जे महिल जेको हुकुमरान चूंडियूं था पिया, उन्हनि खां इहो सुवालु ज़रूरु करणु घुरिजे। हीअ जेके अंग अखर ॿुधाइनि था पिया UNDP ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेको आहिनि नामियारनि इदारनि जा, उहे ॿुधाइनि था त सिंध जे रूरल एरियाज़ जे अंदरि, यानी ॿाहिराड़ी वारी सिंध जेका आहे, उन जे अंदरि जेको आहे 75% माण्हू जेका आहे उहा गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। ऐं जेकॾहिं उनखे सिंपलेस्ट वे में जेकॾहिं उनखे उन गुरबत खे जेकॾहिं पेश कजे, गुरबत जी डेफिनेशन खे, त बि 56 खां 60% माण्हू जेका उहा त पका गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। उहा सिंध जेका आहे उहा कहिड़े तरफ़ वञी रही आहे, जंहिंमें न तालीम आहे, न रोज़गार आहे, न को जेको आहे पंहिंजो उते का ॿियूं सहूलियतूं, न सिहत जी सहूलियत आहे। उहा सिंध असां कीअं जदीद दुनिया में कॉम्पीट कंदासूं। ऐं यकीनी तौर ते इहे जेके 70-80 लख ॿार जेके स्कूलनि खां ॿाहिरि वेठा आहिनि, इहे अॼु जेके ॿाहिरि वेठा आहिनि, इहे सुभाणे छा हली कंदा, उनमां केतिरा जेके आहिनि उहे मदरसनि जे पंहिंजो हवाले थींदा, केतिरा उहो तालिब थींदा, केतिरा उहे धाड़ियल थींदा, केतिरे उहे ॾोहारी थींदा, केतिरा उनमां वीचारा जेको आहे पंहिंजो महरूमनि जी ज़िंदगी गुज़ारींदा। इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे जेको यकीनी तौर ते हर ज़ी शऊर, हर बाशऊर माण्हुनि जे लाइ जी झोरींदड़ सुवालु आहे त हीअ को 100 हज़ारनि जी ॻाल्हि न आहे, पर लखनि जी तादाद में जेको आहे पंहिंजो मिलियंस जी तादाद में, बल्कि लख बि न, मिलियंस जी तादाद में जेको आहे असांजी सोसाइटी में माण्हू जेके आहिनि उहे महरूमी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। यकीनी तौर ते हीअ ॻाल्हि जेका आहे उहा जिते असां अॼु सोचूं था, ऐं हर वक़्तु जेको आहे बेनज़ीर भुट्टो साहिबा जी ॻाल्हि हले थी, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ॻाल्हि हले थी, यकीनी तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे बि इन ते सोचणो पवंदो त हू पंहिंजे पीउ, पंहिंजे माउ ऐं पंहिंजे नाने जे जंहिं मिशन खे अॻिते वधाइणु चाहे थो, जंहिंखे जेको आहे उन्हनि रोटी कपिड़ा ऐं मकान जे नारे जे तहत जेका पार्टी ठाही हुई, उहा पार्टी 10 साल हिते हुकूमत करण खां पोइ बि अॼोकी सिंध जे अंदरि 75% माण्हू जेको आहे ॿाहिराड़ी जो, उहो गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे पियो। इन सां प्रोग्राम ख़तमु कयूं था। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं।